नासिन वाक़िया कंदासीं मेरज ॻोठ नौरपुर में वाहे सबब 50 घर सड़ी विया। वॾे वज़ीर मादली शाह नोटिस वठी चुकियो आहे। वॾे वज़ीर कमिश्नर खे हिदायत कई त मुतासिरनि जी हर तरह सां मदद कई वञे। ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कई पिया। मेरज ॻोठ नौरपुर में वाहे सबब 50 घर सड़ी विया। वॾे वज़ीर मादली शाह नोटिस वठी चुकियो आहे। वॾे वज़ीर कमिश्नर खे हिदायत कई त मुतासिरनि जी हर तरह सां मदद कई वञे। ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कई पिया। मेरज ॻोठ नौरपुर में वाहे सबब 50 घर सड़ी विया। वॾे वज़ीर मादली शाह नोटिस वठी चुकियो आहे। वॾे वज़ीर कमिश्नर खे हिदायत कई त मुतासिरनि जी हर तरह सां मदद कई वञे। आगाह कई पिया वाक़े वॾे वज़ीर कमिश्नर खे हिदायत कई त मुतासिरनि जी हर तरह सां मदद कई वञे। ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ सां शेयर कई पिया। मेरज ॻोठ नौरपुर में वाहे सबब 50 घर सड़ी विया। वॾे वज़ीर मादली शाह नोटिस वठी चुकियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं शबील आशारी खां। जी शबील आशारी, आगाह कजो त वॾे वज़ीर वाहे वाक़े जो नोटिस वरितो आहे। जी बिल्कुल, वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह मेहर भरसां ॻोठ नूरपुर में बिजली जी तार किरण वारे वाक़े जो नोटिस वरितो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह कमिश्नर हैदराबाद खे हिदायत कई आहे त रेवेन्यू ऐं पुलिस अमले खे फौरी तौर ते वाक़े वारे हंधि मोकिलियो वञे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह कमिश्नर खे इहा पिणु हिदायत कई आहे त बाज मुतासिरनि जी हर मुमकिन मदद कई वञे। चवणो हो त खेसि वाक़े जी तफ़सीलनि खां फौरी तौर ते आगाह कयो वञे। हिकु दफ़ो ॿीहर असां पंहिंजे नाज़रीन खे ॿुधायूं त वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह तरफ़ां मेहर जे ॻोठ नूरपुर में बिजली जी तार किरण वारे वाक़े जो नोटिस वरितो वियो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह कमिश्नर हैदराबाद खे हिदायत कई आहे त रेवेन्यू ऐं पुलिस अमले खे वाक़े वारे हंधि मोकिलियो वञे ऐं मुतासिरनि जी हर मुमकिन वाहिर करे खेसि रिपोर्ट पेश कई वञे। जी महिरबानी शबीर, आगाह करण जे लाइ।